बस दुकानदार खे वॾो मस्ती आई ख़बर थी न दुकानदार वॾी मस्ती आहे हिनखे माना असां वञूं था दुकान ते सौदो बि नथो ॾे पैसनि सां वठूं था उहो न उधार बि नथो ॾे अलाए छा दिमाग़ में अथसि कल्ह वरी असांजो भाउ असांजो ॻाल्हाए पियो फोन ते त वरी उनखे चए तूं मूंखे गारियूं बुझा ॾे तूं बाबा फोन ते माण्हू ॻाल्हाईंदो आहे चिड़ी करे कंहिंसां अहिड़ो मुंहिंजे साम्हूं अची त अहिड़ो कढांसि थो दुआ जो ख़बर पइजी वेंदसि पाण खे सम्झे थो शेरू जेको दुकान वारो ॿियो तूं ख़ैरु आहे इलाज विलाज हले थो न टाइम ते दवा खाए थो हा खा खा हा खा खा हाणे ऊन्हारो आहे उहे बीमारी त वियो भॼी पर पोइ बि माण्हू खे हुजे थोरो ठीकु आहे ख़ुशि आहे न चुप करे हे अचे थो पियो हिकिड़ो मिंट हा हा पुटु हा तूं हा हा न वीते पुटु दिमाग़ ख़राब थो थिए छा थियो अथई छो रे तूं असांजे भाउ वसाए खे चई पियो त तूं बुझा ॾे थो हो पंहिंजो फोन ते ॻाल्हाए पियो पोइ बुझा ॾे थो न चओ छाजे बुझा ॾे थो घिटे मोल खे जेको माण्हू हुनखे बुझा थो ॾे फोन ते तूं ॻाल्हाए फोन ते न ॻाल्हाए माण्हू ईअं ॻाल्हाईंदो ॿिए खे बुझा ॾे गारियूं ॾे छाजो कारी जज़्बात में थिए थो न कहिड़ी महिनत तूं एॾो घोट खुदा जी का हालत कोई छा थियो आहे तोखे पाड़े में को आहे यार छॾाओ साईं मां न थी तव्हां में मथां बीच में ना छो मां हिनखे न छॾींदो हेॾे बि कुछ ख्याल बाबा ख्याल पाड़ो आहे साईं पाड़ो त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हे असां जॾहिं बि दुकान ते वेंदा असांजे बेइज़ती थो करे पियो बाबा वो जो गलत फहमी थी है तव्हांखे गलत फहमी थी आहे अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे की ॻाल्हि कोन्हे का सॼो दुनिया छा आहे त हुनखे गलत फहमी थी आहे अहिड़ी कुझु बि न आहे अहिड़ो कुझु बि न ग़लत फहमी थी आहे पोइ ग़लत फहमी थियो मुंहिंजो भाउ ॻाल्हाए पियो फोन ते पाण जे लेखे बुझाए हुनखे गलत फहमी थी आहे हो कंहिंखे ॿिए खे चए पियो हुनखे गलत फहमी थी आहे कुझु ख़्याल कयो सम्झायूं था का अहिड़ी ॻाल्हि न आहे अच्छा बाबा थधो बाबा पाणी खणी बाबा पाणी खणी असां ब्लड प्रेशर जा मरीज़ हो बाबा बस थधो हिते साईं बाबा थधो बाबा तू पाड़ो आहे कुझु तूं बि ख्याल कर हेॾे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध साईं मेंबर साहिबु तव्हां बीठा हुआ हेॾे साईं हिकिड़ो मिंट ॾिस शेर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध ओदर न ॾिनो ओदर न थई उधर जी त बाबा ॻाल्हि ई नथी हले पाड़े में थींदो आहे सभु कुझु थींदो आहे उधर थींदी आहे हर शइ थींदो आहे तोखे असां पैसा ॾियूं तूं असांखे बेइज़तो करे असां पाण में ॻाल्हायूं तूं चए असांखे गारी था ॾियो भाई ये न थींदो आहे यार तूं बि ख्याल कर ए बेकार माण्हू आहिनि तव्हां हिननि खे न छाजो? सुञाणो भला माण्हू न हे हा साईं तमामु भला माण्हू पोइ तव्हां मूं सुञाणारी अख न आहे ॿियो कुझु कोन्हे साईं तमामु भला माण्हू न पुछा में था रहूं साईं माण्हुनि जो मदद कंदा आहियूं असां साईं पाणी भरिया तव्हांजा केतिरा दफ़ा इहा हक़ीक़त आहे साईं मां सिमट जी बोरी खणी आयो तव्हांजे लाइ पैसा वता हूंदई पैसा पाड़े जो असां थोरी वरिता हो साईं वेठो पुछियो साईं मां पैसा वरिता न कॾहिं पाड़े पोइ तूं दिमाग़ ख़राबु थियो आहे तुंहिंजो 12 रात वारे भाउ खे जले छॾो फोन ते ॻाल्हाए ग़लतफहमी थी आहे अहिड़ी ॻाल्हि न आहे शरीफ़ माण्हू आहे हे शरीफ़ साईं हे हिन जो भाउ तमामु शरीफ़ माण्हू साईं हाणे ॿुध हिकिड़ी ॻाल्हि ॿुध तव्हां फोन आहे फोन मूंखे ॾियो हे साईं फोन ते मुंहिंजो भाउ असांजो ॻाल्हाए थो पियो हाणे माण्हू ॾे जेको असांजे घर ते कब्ज़ो कयल आहे की हीअ ॻाल्हाए थो पियो हलो बाबा तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे छा मां ईंदोमांइ मुंहं में बुझा ॾींदोमांइ ईअं करे ॻाल्हाए थो ग़लतफहमी आहे हो हुनजे लाइ थो चए तव्हां सम्झो नथा हे वरी हुनखे तूं छा तोखे छा लख लानती हाणे की हे चए त मूंखे इहो तव्हांखे न इहो तव्हां हो जज़्बात में आहे हो थोरी तो इहो सोचे त केरु बीठो आहे केरु तूं अची करे असांजे भाउ खे बेइज़तो कयो इज़त वारे खे इहो थींदो आहे कुझु ख़्याल करो मां कुझु न चवंदो हिन ॻाल्हि ते पर हाणे हे जो सुमरो साहिब हिन साइड मेमन साहिब मेमूर सुमरो ॻाल्हि साॻी आहे हिकिड़ो मिंट बड़ी मां मज़ाक कयो मत ख़बर पई हिनखे दुआन खे थिए असां वटि बि कुझु आहे पंहिंजो पावर भॼी बि हाणे एॾा लाइ सौदो खणंदासीं पिया न वीते पुटु दिमाग़ ख़राब थो थिए छा थियो अथई छो न चाहे छो मुंहिंजे भाउ खे वसाए करे हिते मां कुझु न चवंदो हिन ॻाल्हि ते पर हाणे हे जो सुमरो साहिब हिन साइड मेमूर सुमरो ॻाल्हि साॻी आहे न पुट भला साहिब अच्छा हिकिड़ो मिंट दोस्तो जेकॾहिं तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो
महिरबानी।